अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो 4 JDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। जावेद रिंदजी नौवली मंद भरिसां ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसो थी गुज़रियो, जंहिंमें आशिकाने रसूल वॾे अंग में शिरकत कई। ख़बर मूजिबि ॻोठ होतवाहण में सैयद अब्दुल हकीम शाह जे तरफ़ां ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो थी गुज़रियो, जंहिंमें वॾे अंग में इलाइक़े वासियुनि पिणु शिरकत कई। इलाइक़े जे मशहूर नात ख़्वाननि गुलाम रसूल बुगियो, यार मोहम्मद अबड़ो ऐं पुनल बुगियो नात पढ़ी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में नज़राना अक़ीदत पेश कयो। जंहिं जलसे के मौलाना याकूब सिकंदरी ऐं सैयदना मौलाना फारूक साहब खिताब कयो। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।